गडियल मुखालिफ दुर्ज आल पार्टीज़ कॉन्फ्रेंस अॼु थींदी जंहिं तैयारियों मुकम्मल कयूं वयूं आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी मरियम नवाज़ आल पार्टीज़ कॉन्फ्रेंस में आसिफ ज़रदारी ऐं नवाज़ शरीफ वीडियो लिंक ज़रिए शिरकत की तस्दीक करे छॾी आहे। पीपुल्स पार्टी की मेज़बानी हेठि मुखालिफ दुर्ज आल पार्टीज़ कॉन्फ्रेंस अॼु इस्लामाबाद में थींदी जंहिंमें नून लीग समेत अपोज़िशन जूं ॿियूं जमायतूं शिरकत कंदियूं जॾहिं त जमायत इस्लामी APC में शिरकत खां इनकार करे छॾियो आहे। पीबी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजे ट्विटर पैगाम में तस्दीक कंदे ॿुधायो त गुण सदर आसिफ ज़रदारी आल पार्टीज़ कॉन्फ्रेंस में वीडियो लिंक ज़रिए शिरकत कंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी की दावत ते नून लीग पिणु आल पार्टीज़ कॉन्फ्रेंस में शिरकत लाइ वफ़द जा नाला फाइनल करे छॾिया आहिनि। नवाज़ शरीफ लंडन मां वीडियो लिंक ज़रिए APC में शरीक थींदो। नून लीग जे वफ़द में मरियम नवाज़, शहबाज शरीफ, शाहिद खाकान अब्बासी, ख्वाजा आसिफ, परवेज़ रशीद, एहसन इकबाल, ख्वाजा साद, रफ़ीक, राणा सनाउल्ला ऐं ॿिया शामिल हूंदा। मरियम नवाज़ आल पार्टीज़ कॉन्फ्रेंस में नवाज़ शरीफ के वीडियो लिंक ज़रिए शिरकत की तस्दीक कंदे चयो आहे त नवाज़ शरीफ APC के ख़िताब पिणु कंदो ऐं उहो सोशल मीडिया ते ॾेखारण लाइ क़दम खयां पिया वञनि। हुन चयो त इमरान सरकार नवाज़ शरीफ खां ॾिनल आहे छाकाणि त गुण वज़ीर आज़म नवाज़ शरीफ तब्दीली सरकार जो सियासी मौत आहे।